वैसे सालार खाना जे बादशाह जो खैर हो जे बाबा। हुजे भी खैर, हुजे भी खैर। तगिया खाने रे परे छो पिठवा हलिया मुझे वेझो अची भी हलिया। रे सवरा हाणे कीअं न मूंखे पंहिंजे भर में बिहारींदे। मां हिकु भागेले जो पीउ जो थियुसि। वरी कहिड़े भागेले जो पीउ थियो आहीं? तगिया खान तूं त वॾो ज़ोरावर आहीं। रे सवरा तव्हांखे त ख़बर आहे जेकॾहिं मां हिकिड़ी न कंहिंखे चीभट ॾियां त चीकट निकिरी वेंदसि। चीकट ची 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 कंदो तंदो ची ची। ॾे त ख़बर इहो कहिड़े भागेले जी ॻाल्हि थो करीं? बाबा साईं पाड़ो वारे छोकिरे गोहर जी ॿियो कंहिंजी कंदुसि। गोहर वरी कॾहिं खां भागेलो थियो? बाबा साईं ने ॻाल्हि जी मूंखे त का ख़बर कान्हे। मुंहिंजे ख्याल में तव्हांखे ख़बर ज़रूर हूंदी। हफ़्तो खन थियो आहे गुम आहे, नज़र कोन थो अचे। माना त भागेलो त थी वियो न। कीअं था चओ? अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। गोहर भागेलो न आहे थियो। अॼु आयो इहो हुल न हुलाए। त पोइ बाबा साईं गोहर वियो केॾां? काफ़ी ॾींहं थिया घर ॾे लड़ियो ई कोन। गोहर खे मूं कम सां मोकिलियो आहे, ॾींहं ॿिनि में मोटी ईंदो। त पोइ ख़ैर आहे बाबा साईं। जेसिताईं अली गौर ख़ान अचे तेसिताईं मां त वेठो मुल्क खे दाबा चाढ़िया। हिकिड़ी न चीभट ॾियां न त चीकट निकिरी वञनि। चीकट ची 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 कंदा वतन ची ची। ऐं ख़बर पए त मां हिकिड़े भागेले जो पीउ आहे। पाणे चीकट निकिरंदन ची ची ची। हा तूं शिके रख कांटे खे, मां जो वेठो आहियां, फिक्र ई न कर। त पोइ ठीकु आहे बाबा साईं, हाणे मां हलां थो। बसि रुगो मां इहा जांच लहण आयोसि त आख़िरकार गोहर वियो केॾां। बसि हाणे तव्हांजे कम सां निकितल आहे। हाणे मूंखे थी वई तसली। हाणे वञी थो माण्हुनि जा चीकट कढां। ची ची ची। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।